जाने तमन्ना जाने अदा तुझे, सोचा है जैसा पाया वही, सूरज की किरणों सा एक चेहरा। ला 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 ला। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां, ऐं स्पेशली जनाब पंहिंजे घर वारनि सां। जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यार, मुंहिंजी मोहबत हमेशह अव्हां सां गॾु हूंदी आहे। राति जा ही 2 कलाक ई कोशिशि हूंदी आहे त 2 कलाकनि में पाण उहा कचहरी कयूं जंहिंखे पाण मोहबत जो नालो ॾेई सघूं। मोहबत भरी कचहरी, प्यार भरी कचहरी ऐं ख़ुशियुनि भरी कचहरी। पाण सॼी जेके बि असांजा जेके इशूज़ आहिनि पाकिस्तान जा, उन्हनि इशूज़ खां, उन्हनि मसइलनि खां थोरो परे रहंदा आहियूं। पाण कुझु अहिड़ी दुनिया में हलंदा आहियूं जंहिं दुनिया में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मोहबत हुजे, प्यार हुजे ऐं ख़ुशियूं हुजनि, ऐं उहा आहे ख़्वाबनि भरी दुनिया। सो ख़्वाबनि जी दुनिया तमामु प्यारी दुनिया हूंदी आहे। ख़्वाब असां ॾाढा ॾिसंदा आहियूं पर असांजा पूरा न थींदा आहिनि। पर ख़्वाब जी दुनिया में वञणु को ॾोह न आहे। तव्हां ख़्वाब ॾिसी सघो था, ख़्वाबनि जी दुनिया में रही सघो था, छो त तव्हांखे रहणो आहे ख़ुशि, सुकून सां रहणो आहे, टेंशन रिलीज़ लाइफ गुज़ारणी आहे। ऐं ज़िंदगी में मसइला खोड़ हूंदा आहिनि, खोड़, अलाए केतिरा मसइला हूंदा आहिनि। पर जेको माण्हू मसइलनि खे दिलि ते न खणंदो आहे, मसइलनि खे दिमाग़ ते कोन खणंदो आहे, उहो निंड बि ॾाढी भली कंदो आहे। उहो अहिड़ी निंड कंदो आहे जो भले आस पास में भले कुझु बि थी वञे, पर जेको आहे उहो निंड मां न उथंदो आहे। सो निंड प्यारी कंदा कयो, सुकून वारी कंदा कयो, तॾहिं अची सघे थी जॾहिं तव्हां ज़िंदगीअ जा जेके मसइला मसाइल आहिनि उन्हनि खे पंहिंजे दिलि ते न खणो, दिमाग़ ते न खणो। मसइला मसाइल ईंदा आहिनि असांजी ज़िंदगीअ में, पर असां जेको आहे सो उन्हनि मसइलनि जे करे ॾाढो परेशान थी वेंदा आहियूं। असां अॻियां जो सोचणु शुरू करे छॾींदा, हाणे अॻियां छा थींदो, अॻियां जो सोचणो ई न आहे। असांखे अॼु जो सोचणो आहे, हिन वक़्त जो सोचणो आहे त अॼु छा पियो थिए, हिन वक़्तु छा पियो थिए, हिन वक़्तु आउं कीअं आहियां, कहिड़े तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारियां पियो। बसि अॻियां जेको आहे सो सुठी इंशाअल्लाह उमेदु रखिजे अलाह साईं मां। सो कोशिशि कंदा कयो त मोहबतूं विरहाईंदा कयो, प्यार विरहाईंदा कयो, ख़ुशियूं विरहाईंदा कयो, ख़ुशियुनि जे अहसास में अव्हां सभु ज़रूरु शामिलु थींदा कयो। सो राति जे हिन ख़ूबसूरत प्यार में अव्हां जूं लाइव कॉल्स हूंदियूं 021351229964 ते। मैसेज अव्हां जा हूंदा, राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था। सो प्रोग्राम जो आगाज़ था कयूं हिकु सुठे सुठे सूफ़ी कलाम सां। प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़, ऐं नाहिद अली जो आवाज़ु आहे। धमाल आहे या सूफ़ी कलाम आहे? धमाल आहे, ख़ूबसूरत धमाल आहे। इन धमाल सां आगाज़ था कयूं पंहिंजी महफ़िल जो। इन महफ़िल खां पोइ बल्कि इन कलाम खां पोइ, इन धमाल खां पोइ तव्हांजूं लाइव कॉल्स, तव्हांजूं कचहरियूं ऐं तव्हांजूं ॻाल्हियूं हूंदियूं। मूंसां गॾु रहिजो। मुंहिंजा लाल शहबाज़ तुंहिंजे अंगण अचां,
वाह वाह वणी वे तूं पहिरीं नज़र में खसे दिल खणी वे तूं पहिरीं नज़र में तूं यार सजण यार तूं यार सजण यार वाह वाह वणी वे तूं पहिरीं नज़र में। आए हाय वेलकम जी, खुशामदीद तव्हां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में हिकु दफ़ो ॿीहर भली कार। सो मोहबतूं प्यार ख़ुशियूं विराईंदासीं पंहिंजे हिन शो में, पंहिंजी महफ़िल में। हिकिड़ी शाइरी मूंखे कंहिं मोकिली, मूंखे ॾाढी सुठी लॻी, मुंहिंजो तव्हांखे ज़रूरु ॿुधायां। लिखियो अथई, दर्द तुंहिंजा सूफ़ी आहिनि, सूर तुंहिंजा फ़क़ीरी आहिनि। दर्द तुंहिंजा सूफ़ी आहिनि, सूर तुंहिंजा फ़क़ीरी आहिनि। अखियुनि जूं ॻाल्हियूं अखियुनि सां न कर, हाय 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 हाय। अखियुनि जूं ॻाल्हियूं अखियुनि सां न कर, उहे अखियूं तुंहिंजूं कातिल आहिनि। जंहिंखे मुस्कुराए ॾिसी उनखे ई कुहीं, जंहिंखे मुस्कुराए ॾिसी उनखे ई कुहीं, लॻे थो मुस्कुराहटूं तुंहिंजूं खंजर आहिनि। ईअं न कर जुदाई लाशार, हाय हाय। इन ई जुदाईअ जा ॾुख बर्दाश्त खां ॿाहिरि आहिनि। वाह वाह, थैंक यू वेरी मच जी। महफ़िल में जंहिं बि इहे शाइरी मोकिली ॾाढी सुठी मोकिली। ऐं हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार। 021351222964 टेलीफोन नंबर आहे, इन नंबर खे डायल कंदो। सोशल साइट्स तमामु घणियूं आहिनि, किथे बि तव्हां मूंखे मैसेज करे सघो था। इंस्टाग्राम हुजे राजा मेमन ऑफिशियल जे पेज ते करे सघो था, फेसबुक हुजे त राजा मेमन जो पेज आहे उन ते तव्हां करे सघो था, टिकटॉक ते करे सघो था राजा मेमन खे, किथे बि तव्हां मैसेज करे सघो था, तव्हांजे मैसेज मां प्रोग्राम में शामिलु कंदुसि। सो प्रोग्राम जो आगाज़ कयूं था, ॾिसूं था केरु आहे अॼु जो पहिरियों कॉलर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, राजा बा छा हाल आहे, ठीकु आहियो? बिस्मिल्लाह दादा, मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। केरु पियो ॻाल्हाए, किथां पियो ॻाल्हाए ऐं छो पियो ॻाल्हाए? राजा बा मां तंदे मोहम्मद खन्ना ॻाल्हायां थो, मोहम्मद अली कमरानी। मोहम्मद अली कमरानी, किथां थो ॻाल्हाए? तंदे मोहम्मद खान का। टंडो मोहम्मद खान। कहिड़ा हाल आहिनि कमरानी साहब, ख़ुशि आहियो, चाक चङा भला? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, ठीकु आहियां, तव्हां ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हांजी दुआउनि सां बिल्कुलु तव्हांजे साम्हूं आहियां। ये तव्हां ॾिसूं था, बिल्कुलु शो एंजॉय करूं पिया, तव्हांजो वॾो फैन आहियां मां राजा बा। साईं आऊं बि तव्हांजो फैन आहियां, तव्हां मुंहिंजा फैन छा आहे, आऊं तव्हांजो फैन आहियां। जी जी राजा बा। मुंहिंजा जेके कॉलर हूंदा आहिनि न, उहे स्टार हूंदा आहिनि, उहे सेलिब्रिटीज़ हूंदा आहिनि। जी जी राजा बा, तव्हांखे मां ॾाढो ॾिसंदो आहियां, कशिश टीवी ते हुआ, वरी सिंध टीवी ते अची आहे। चलो थैंक यू। ये चैनल सभु पंहिंजा आहिनि मिठा, हिन टीवी सभिनी चैनल से पंहिंजो चवंदा आहिनि न, त हू सुठी रखी रहाई आहे। पोइ जिथे वेंदा आहियूं पोइ उहे बिस्मिल्लाह कंदा आहिनि, वेलकम कंदा आहिनि, वार्म वेलकम कंदा आहिनि। जी राजा बा, काल ख़तमु कोन्हे, काल खणंदा कोन्हनि असांजी, अलाए छो कावड़ आहे, अलाए छा। इहो कॾहिं कॾहिं थी वेंदो आहे मसइलो, शाह साहिबु असां दवाऊं खाईंदो आहे, वरी न खाईंदो आहे, टाइम ते खाईंदो आहे डायरेक्टर, त पोइ थी वेंदो आहे कमु, न त मुश्किल थी वेंदो आहे। न असां तव्हां तमामु मोहबत कंदा आहियूं, मूंखे तमामु शो वणंदो आहे, कशिश ते हुआ, वरी सिंध टीवी बंदि करायूं कमरानी साहिब, एॾी तारीफ़ूं त न कर शो जूं। न यार, बसि दिलि लॻी वई। छा सुठो लॻंदो आहे तोखे मुंहिंजे शो में? छा सुठो लॻंदो अथई तोखे मुंहिंजे शो में? तव्हांजो ॻाल्हाइण जो स्टाइल माशाल्लाह सुठो आहे। स्टाइल सुठो आहे ॻाल्हाइण जो? जी जी। पोइ छा कजे ॿुधा, छा कजे? न इहो तव्हां जाम वणंदो आहे, छा कजे? हाय हाय, कुझु न कुझु इंसान जो डिफरेंट हुजे न। जी जी। जन खां राजा बा, बसि दुआऊं खपनि तव्हांजूं यार। बसि ईअं न चए राजा बा, बसि सूर ॾेई छॾिया अथई। न यार, माशाल्लाह सुठा आहे। चल महिरबानी, कुझु ॿुधाए भला, को गीत वीत ॿुधाए, आयो आहे गानो, को एतिरो परे खां आयो आहे टंडे मोहम्मद खान खां किरायो करे, त कुझु ॿुधाए। कहिड़ो गीत चमन में ॿुधायो? हा चमन जो कलाम यादि अथव, ॿुधायो? हा ॿुधाए, थोरो आवाज़ वधाइजो बाबा अंदरि कॉल जो। हा ॿुधाए। काॾे विया यार जेके प्यार ॾींदो हुए, मुंह में साहु पायल हूंदो हुई, मुंहिंजे लाइ रोईंदो हुए। काॾे विया यार जेके प्यार ॾींदो हुए। हाय हाय हाय, छा चयो आख़िर डॉक्टरनि चयो छा, बची वेंदे या छा? न बसि आशिक इश्क का पोइ इश्क, खीसे में पैसा कोन्हनि, इश्क मोबाइल में बैलेंस कोन्हे, इश्क मानी कोन थी मिले घर थाव ते, इश्क बाबा पंहिंजे पाण खे पहिरियां सक्सेसफुल कर। कंदो छाई कमरानी, कंदो छाई दोस्त? घर में हूंदो आहे बस। अब त आही बि मूं वांगुरु वांदो सफ़ा, घर में वरी बि इश्क, अलाह काॾे वञा, कंहिंखे चवां? बिल्कुलु वांदा, खाली मैच ऐं तव्हां शो ॾिसंदा। हा छा थियो आहे? मैच ॾिसंदा, क्रिकेट। हा मैच ॾिस, ओके।
ओके मैच बि ॾिसे थो क्रिकेट डॉक्टर तोखे चयो हूंदो त वाह फ़र्क़ु अथई हाणे दवा ववा टाइम ते खाईंदो कर तो थैंक यू वेरी मच तव्हां प्रोग्राम में शामिलु थिया दोस्त इहे मोहबतूं आहिनि इहो प्यारु आहे इहो इश्क़ आहे माण्हुनि जो ऐं इश्क़ माण्हूअ सां छा फ़ाइदो हुजे माण्हूअ सां माण्हू इश्क़ करे इश्क़ माण्हू पंहिंजी आदत सां करे पंहिंजी नेचर सां करे ऐं पंहिंजो पाण सां जॾहिं इश्क़ करणु शुरू कयो था त पोइ ज़िंदगीअ में कॾहिं बि तव्हां पोइते न वेंदो पंहिंजो पाण सां इश्क़ कंदा कयो पंहिंजी सिहत सां पंहिंजे ओवरऑल जेके बि तव्हां सां जेके जुड़ियल जेके वेझा वेझा जेके रिश्ता आहिनि उन्हनि सां इश्क़ कयो बाक़ी माण्हू माण्हू सां इश्क़ करणु पोइ भींग थी वेंदी हलो जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम मुख्तियार रुस्तमानी हाउ आर यू महबूब साईं थैंक यू आई एम ओके ओहो गुड गुड छा हाल अहवाल आहे इन जो वाई पांदी जो माशाल्लाह तव्हांजो दोन सवाई पंहिंजे मौजनि ऐं मस्तियुनि में आहे थधि ॾाढी वधी वई आहे यार हा साईं बिल्कुलु वरी सियारो मोटी आयो आहे थधि वधी वई आहे बिल्कुलु बिल्कुलु शो ॾिसो पिया बिल्कुलु अॼु ब्लैक शर्ट में बीठा आहियो सफ़ा ईअं झुड़नि में जेको चंड हुजे झुड़ में चंड हुजे माना लिकल लिकल चंड आहे न हा अॼु ज़ाहिर रोशनी जो कपिड़ा आहिनि न तूं बि कॾहिं कॾहिं वॾा भंड थो हणी मुख्तियार पर छा कजे ज़िंदगी आहे गुज़ारणो पवंदो तोसां बि हा न चवंदा आहिनि किथे चोर सुञा किथे ढोर सुञा हा त बसि हिते चोर बि सुञा ढोर बि सुञा असां पाण सुञा लॻा पिया आहियूं बसि असां मोहबतनि सां मालामाल लॻा पिया आहियूं हायड़े हाय हायड़े हाय हायड़े हाय मुख्तियार ठीकु आहे हिनखे थोरो सेट कर हा कॾहिं कॾहिं चवंदा आहियो न मुख्तियारा गल वध गई है गल वध गई है मुख्तियारा सर्दी वध गई है चलो सर्दी भी वध गई है गल भी वध गई है छा पको आहे घर में छा मानी वानी में छा ठहियो अॼु मुर्गी कुकुड़ ठाराई कुकुड़ हा कुकर ठारायोसीं जेका फार्मी कुकर उहे तयारु करायोसीं देसी देसी को कुकुड़ वठी ॾे मूंखे बि हिकिड़ो ॿ त कोई खाइजे बिल्कुलु तव्हांखे हुते पहुचायो आहे इंशाल्लाह कराची खणी अचिबा देसी मुर्गी चलो डन थी वियो डन थी वियो कॾहिं थो अची पोइ तकरीबन थोरो असांजो मौसम नॉर्मल थिए त पोइ निकिरी अचिबो हा न त सीअ में तो रस्ते में ई थी वेंदे रस्ते में कुल्फी थी वेंदासीं हिन महिल तव्हां प्रोग्राम ॾिसो पिया सॼी फैमिली प्रोग्राम ॾिसे थी चलो ठीकु आहे सुठी ॻाल्हि आहे को गानो शानो ॿुधाए भले हा शाइरी ॿुधायूं था तव्हांखे ॿुधाए हल जान छॾ भला हिन कैमरा जी हा जी ॿुधायूं था हा हा इरफान ॾिस छा पियो करी इरफान छा थो करे कैमरा ख़राब थो करे छा थो करे हा ॿुधाए तोॾां ॾिसी जे तोड़ियां थो पोइ यार शिकायत काफ़ी आहे हा तोॾां ॾिसी जे तोड़ियां थो पोइ यार शिकायत काफ़ी आहे जे पाण ॾे ॾिसां पोइ सोचियां थो वल्लाह इनायत काफ़ी आहे हाय 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 भरसां न हुजां आॾो न हुजां महफ़िल छॾियो दर ते न हुजां वाह वाह भरसां न हुजां आॾो न हुजां महफ़िल छॾियो दर ते न हुजां हा दूर मगर तोखे ई ॾिसां ही यार इजाज़त काफ़ी आहे छा कजे उस्ताद बुखारी छा आहे ऐं आख़िर हू छा थो चाहे ए दोस्त उन्ही जा शेर पढ़ो शेरनि में वज़ाहत काफ़ी आहे वाह सुणावा क़ुर्ब महबूब साईं महिरबानी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह मुख्तियार रुस्तमानी असांजो प्यारो कॉलर रेगुलर कॉलर छा कजे अॼु मूं वारे स्टाफ में बि माना लॻे थो त माना ईअं मसइलो आहे को वॾो को मसइलो आहे हुन ख़ुदा हाफ़िज़ कयो मोकिलायईं बाक़ाइदे सही सुधा हुजेव न साईं होश वालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है इश्क कीजिए फिर समझिए दिल लगी क्या चीज है आहा होश वालों को खबर क्या बेखुदी क्या चीज़ है सो हेॾे बाबा ध्यानु ॾियो हेॾा हलो दोस्त आउं हिते आहियां सो छा कजे ज़मानो आहे ऐं सुबुह खां वठी शाम ताईं राति ताईं सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ प्रॉब्लम्स हूंदा आहिनि इशूज़ हूंदा आहिनि जेके असां ॾिसंदा आहियूं सुबुह खां वठी राति ताईं ॾिसंदा आहियूं ऐं हिन प्रोग्राम में मां सोचींदो आहियां मां चाहींदो आहियां त यार कोई इशू कंहिंखे न खणिजे पंहिंजे एंटरटेनमेंट जी दुनिया में हलिजे पंहिंजे ख्वाबनि जी दुनिया में हलिजे कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि जंहिंसां को माण्हू मुरझायल आहे उनखे थोरो मतिलबु मुस्कुराहटूं था अचनि उन चेहरे ते हेॾा ई दोस्त असां वारो शाह साहब ख़ालिद शाह साहब वीचारो
फ़क़ीर माण्हू आहे हलंदा छॾियो थी तोखे असां छा यादि कंदे सो ख़ैर 02135122964 टेलीफोन नंबर वठूं था कॉल जी अस्सलाम वालेकुम खणे कोंदो खयो दम न हलो हा फोन कयो आहे त तव्हां साईं को असांखे गीत ॿुधायो बसेरो तव्हां केरु आहियो बस चांडियो नालो छा आहे असांजो नालो आहे साईं अमीर बख्श ॿुधायां थो न अमीर बख्श किथां थो ॻाल्हाईं सर सिंधड़ी मीरपुर ख़ासि सिंधड़ी मीरपुर ख़ासि मां तोखे भली कार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां अंबनि जी दुनिया जे शहर मां बिल्कुलु अंब असां वटि आहिनि साईं हा पोइ असांखे त कोन थो खाराई रुॻो गाने ॿुधण जे पोयां ई साईं अंब जाम खराया अंब लहनि त बिल्कुलु तव्हांखे कराची में ॻोल्हे लहंदासीं हा ॿियो छा कंदो आहे दोस्त साईं इरिगेशन में ड्यूटी आहे चलो साईं भली कार था चऊं ऐं ख़ुशि हो जेको गानो वानो पंहिंजे आवाज़ में ॿुधा ॻाइणु साईं गानो ॻाइण नथो अचे बसि तव्हां महिरबानी तव्हां ॿुधायो बसि ॻाल्हाए नथो ठीकु आहे असां तोसां नथा ॻाल्हायूं असां बि नथा ॻाल्हाइणु चाहियूं तोसां तूं भले त ॻाल्हाए असां गानो पंहिंजी मर्ज़ीअ सां जेको जिथे हूंदो उते हलाईंदासीं बसि ॻाल्हि ख़तमु आहे समंदरी जो ॿुधायो वरी शमंदरी जो ॿुधायो हल सही आहे आउं फ़ोन रख रहिया थो बसि ओके ख़ुदा हाफ़िज़ छा त ॻोल्हे थो दोस्त ॾींहं असांखे हा साईं छा कजे सो ख़ैर हलूं था हिकिड़े सुठे गाने जी तरफ़ प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ गानो अलाए कहिड़ो आहे साधल बि जो तेरा हक़ बनदा है एंजॉय दिस ट्रैक अग इश्क दी सेकण दा हो दस चना की लेनी हो सानू रज रज वेखण दा रवि मेरी अखियां दे कोल डोलना ओ मुँह पावी कुछ न तू बोल डोलना रवि मेरी अखियां दे कोल डोलना ओ मुँह पावी कुछ न तू बोल डोलना मुख न मोड़ी तू दिल न टोड़ी बावे मैनू तू मार
वेलकम जी, खुश आमदीद। भलीकार आवाज़ सभी सजणनि खे दिल जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। तव्हांजूं मोहबतूं, तव्हांजो प्यार, तव्हांजूं ख़ुशियूं ऐं तव्हांजी ख़ुशियुनि जो अहसासु राति जे हिन ख़ूबसूरत प्यार में मूंसां गॾु हूंदो आहे। ऐं अॼु पाण इहा ई ॻाल्हि कई पिया त वरी एक्स्ट्रा हिकिड़ो माना चवंदा सीउ वधी वियो आहे ऐं चवनि था त 3-4 तारीख़ ताईं मुल्क जे 95% शहरनि में जेको 95% हिन मुल्क में बारिश पवंदी, मतिलबु 5% किथे न पई त न पई, पर तमामु घणी बारिश पवंदी। ऐं सो पंहिंजो एहतियात कयो, पंहिंजो ख़्यालु कयो हिन सीउ खां, हिन थधि खां पंहिंजो पाण खे बचायो। जेका थधि वञण वारी हूंदी आहे ऐं उहा जेका थधि हूंदी आहे उहा माण्हू खे ॾाढो बीमार कंदी आहे। कल्ह मूंखे बि कल्ह न 4 ॾींहं मां वियुमि हैदराबाद, दोस्तनि सां गॾु वियुसि। हुन में यासिर हुजे, सुमेर हुजे, यासिर शोरो, सुमेर भुट्टो ऐं हिकिड़ो ॿियो बि दोस्त। असां वियासीं उते, जेको आहे सो मां चयो ईअं ई मौसम ईज़ी हूंदो, पर हैदराबाद ॾाढो सीउ हुयो। 12-1 बजे खां पोइ मां त जंहिंमहिल ॿाहिरि राति जो मानी खाधी थी उते होटल ते, त एॾो सीउ हुयो जेको मूंखां बर्दाश्त कोन पियो थिए। पोइ मूं पुछा कई, भाई सही आहे, थींदो आहे या अॼु थियो आहे? पर चवंदा हाणे वरी थोरो सीउ जी लहर आई आहे। सो ज़रूरु हिन थधि खे तव्हां इंजॉय बि कंदा हूंदो, पर पंहिंजो पाण खे बचायो। स्पेशली जेके असांजा बुज़ुर्ग आहिनि असांजे घरनि में, उन्हनि जो एहतियात कयो, उन्हनि जो ख़्यालु कयो। अञा लोड कैमरा खे सही सां, ॿार जेके आहिनि उन्हनि जो ख़्यालु कयो, ज़रूरी आहे। सो अचणु वञणु मौसमुनि जो कमु आहे, पर जेका मौसम ईंदी आहे उहा बीमार कंदी आहे, पर वञण वारी हूंदी आहे, वेंदी आहे त बीमार कंदी आहे। सो ख़्यालु रखो पंहिंजो। वठूं था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। राजा साईं ख़ुशि आहियो, चङा भला आहियो, ॿियो सभु ख़ैर आहे? सभु ख़ैर अल्हम्दुलिल्लाह। अनवर बलोच आयो त मूंखे यादि आई त लाई भाई आहे अॼु। हा, लाई अची विया साईं? लाई साईं अची विया। लाई खाऊं था छो? न बसि महिरबानियूं तव्हांजूं, तव्हांजी मोहबत आहे ऐं जेको आहे सो इंशाअल्लाह तव्हांखे हिन सीज़न में लाई वरी बि खाराईंदासीं। लाई ऐं कल्ह ख़बर कल्ह छा खाधो हुयो मूं? कल्ह ॾाढो मिठो खाधो हुउमि। अच्छा, हा। ॿियो तव्हां ॿुधायो छा हाल वाला? कल्ह मां कराची हुयुसि, माना दावत हिकिड़ी, मां आयुसि वरी राति जो आयुसि, माना हुतां पोइ वरी हली वियुसि ॻोठ। दीदार ई नथा करायो? बसि तव्हां हुन ॾींहुं हैदराबाद आयो, मां हुन ॾींहुं कराची आयुसि। माना सैटरडे ते हैदराबाद आयुसि, छंछर ते? हा, छंछर वारे ॾींहं ते मां ॻोठां निकितोसि कराची जे लाइ। पोइ वरी मतिलबु त वरी उते राति कराची रहियासीं हिकिड़ी, ऐं बारातूं जो करे कराची रहियासीं। कल्ह पोइ वरी मोटी आयासीं। चलो, मौसम कीअं आहे? थधि जी लहर वधी वई आहे वरी? थधि कराची में कोन आई, बाक़ी अॼु सुबुह खां वठी थधि आहे तमामु। मींहं जूं कणियूं कणियूं बि किथे किथे पयूं आहिनि हल्कियूं। कोयटा में बारिश पई आहे, बर्फ़बारी? जी, कोयटा में इहे इलाइक़ा जेके बि आहिनि हुते बरसाति पई आहे, बर्फ़ बि पई आहे। हिन जे करे थधि वधी वई आहे असां वटि। इहे 10-15 ॾींहं लॻी था, माना सीअ जो जेको हलंदो। सही। ॿियो छा हाल वाला अनवर भाई? अल्लाह जो शुक्र आहे, दुआ आहे। तव्हां ॿारनि जूं प्रोग्राम ॾिसो था, तव्हांजो माशाअल्लाह ज़बरदस्त लॻो पियो आहे। थैंक यू वेरी मच। ऐं माशाअल्लाह असां छो त असां कचहरी कयूं, ऐं कचहरीअ में जेको आहे सो मज़ो आहे। न ज़रूरी आहे कचहरी। हाल वाल जी हक़ीक़त जी ख़बर पवे थी। हा न, हाल वाल कचहरी आहे, को ॻोठ जो, को हेॾां जो। लाइट घणा कलाक हूंदी आहे तव्हांजे ॻोठ में? साईं लाइट असां वटि तक़रीबन ॾींहं टाइम ते 4 कलाक हूंदी आहे, वरी राति जो वेंदी आहे। हेॾी महिल 8 बजे अचे थी, माना तक़रीबन 8:30 बजे, पोइ वरी राति जो 11:30 ताईं हूंदी आहे। जी हा, पोइ वरी वेंदी आहे त वरी सुबुह जो ईंदी आहे। 4 कलाक ॾींहं जो लाइट ॾियनि था, 4 कलाक राति जो ॾियनि था? जी हा, मतलब 8-10 कलाक तक़रीबन ॾियनि था, 10 कलाक ॾियनि था। 24 कलाकनि मां 8 कलाक या 10 कलाक ॾियनि था? हा, 10 कलाक तक़रीबन ॾियनि था। बिल न पियारींदा आहियो लाइट जो? ॻोठ में बिल रहियल आहे छा? बिल पियारींदा आहियूं, पर पोइ हाणे ख़बर न आहे छाजे करे आहे त कलंदर जी नगरी लाइट विञाइण न घुरिजे हुननि खे। जिथे चवंदा आहिनि न, स्पेशली जेके लाइट वारा चवंदा आहिनि बिल जिथे चोरी हूंदी आहे घणी न लाइट जी, त उते कोन ॾींदा आहिनि। त तव्हां बिल बि पियारियो था त बि 8-10 कलाक अचे थी, माना 24 कलाकनि में, त इहो थोरो नाइंसाफ़ी आहे। सही, चोरी त आहे, असां बिल्कुलु हिन ॻाल्हि जे लाइ कोन था चऊं त चोरी न आहे, लाज़मी आहे चोरी आहे। उन्हनि खे अहसासु ॾियारियो, उन्हनि माण्हुनि खे अहसासु ॾियारियो जेके माण्हू चोरी कनि था लाइट खे, उन्हनि खे अहसासु ॾियारियो त वाह असां बि तव्हांजे करे जेको आहे सो में परेशान था थियूं। त सॼे ॻोठ खे जेकॾहिं बिल पियारणु शुरू थी वञे, चोरी न हुजे, त पोइ मुंहिंजे ख़्याल लाइट न वेंदी। न, पोइ कोन वेंदी, बिल्कुलु कोन वेंदी। छो त मां हिते कराची में रहंदो आहियां, जिथे जिथे कुंडा सिस्टम आहे, जिथे जिथे लाइट जी चोरी आहे उते लाइट वेंदी आहे, उते ईअं ई लाइट वेंदी आहे जीअं तव्हां वटि वेंदी आहे। पर जिथे बिल पियारियो वेंदो आहे, जीअं मां असांजे इलाइक़े में आहियूं, जिथे बिल पेड कयो था उते लाइट हिकिड़ो सेकेंड बि न वेंदी आहे। को ख़ुदा न ख़ास्ता को जेको आहे सो को फॉल्ट न अचे त लाइट न वेंदी आहे।
बसि हाणे हिते असां वटि वरी जेको आहे माण्हू इहे माना थोरो आदी आहिनि त कंहिं 1000 रुपयो ॾिनो कंहिं लाइनमैन खे बाबा ठीकु आहे हाणे उहो 1000 रुपयो वठियो पोइ 8-10 कलाक जेका लाइट अचे थी बसि पोइ- बाक़ी पिया लोड़ियूं पिया सही ॻाल्हि आहे बसि पोइ माण्हू रड़ियूं बि न करे न पंहिंजे अंदरि माण्हू ॾिसे पंहिंजो पाण खे माण्हू ॾिसे त यार असां छा पिया कयूं ऐं असां ॿिए खे चवंदा आहियूं हमेशह कोताही असां में ई आहे न साईं असां पंहिंजो पाण खे पाण चऊं त असां में ई कोताही आहे छा था ॿुधायो शाइरी या गानो शाइरी ॿुधायूं था ॿुधायो मोहब्बत वफा के सिवा कुछ भी नहीं मोहब्बत वफा के सिवा कुछ भी नहीं ये दुनिया गम के सिवा कुछ भी नहीं वाह वाह कुछ भी नहीं कुछ भी नहीं पास हमारे सिवा बहुत कुछ है पर हमारे पास उनके सिवा कुछ भी नहीं वाह वाह महिरबानी अल्लाह सेवा के सेहत ऐं तंदुरुस्ती ॾींदो ख़ुशि रखंदो इंशाल्लाह तव्हां वटि ईंदासीं कचहरियूं कंदासीं इंशाल्लाह अनवर भाई थैंक यू महिरबानी साईं अनवर बलोचराम झांगारा तमामु प्यारो कॉलर आहे असांजो लाई जो डॿो मोकिलियो अथई लाई ऐं खाईंदो आहियां कल्ह मूं रबड़ी ॾाढी खाधी कल्ह मूं किलो रबड़ी वरिती 1 किलो मूं घर वारनि लाइ 1 किलो वरी मूं पंहिंजे लाइ वरिती 1 किलो रबड़ी खाई हुयसि पर कमाल जी मज़े जी पोइ उथी न पियो सघां सफ़ा ईअं मां यार मां एॾो एक्सरसाइज़ कंदो आहियां ऐं एॾी डाइट कंदो आहियां वरी माना मिठे खाइण जे पोयां लॻुमि त माना 1 किले जी 1 किलो माना रबड़ी खायूं त छा कजे दिल तो बच्चा है जी थोड़ा कच्चा है जी त दिलि जी जेका फरमाइश हूंदी आहे न पसंदि हूंदी आहे उनखे मां कोन रोके सघंदो आहियां सो ख़ैर मोहबतूं विरायूं था प्यार विरायूं था ख़ुशियूं विरायूं था रात जे हिन ख़ूबसूरत प्यार में असां सभिनी खे शामिलु रखूं पिया ऐं ॻाल्हि इहा ई हूंदी आहे त भई ॻाल्हि असां कहिड़ी था कयूं अॻे असां कहिड़ी ॻाल्हि था कयूं अॻियूं असांखे छो पसंदि अचे या अॻे असां जेको असां ॻाल्हायूं उहो कहिड़ो उनवान हुजे कहिड़ो मौज़ू हुजे पाण हिते जेको आहे सो ख़्वाबनि जी दुनिया में हूंदा आहियूं पंहिंजे दिलि जा हाल बि ओरींदा आहियूं ऐं कोशिशि कंदा आहियूं त जेको ॿियो माण्हू ॾिसंदड़ आहे उनखे असां थोरियूं मुर्खूं उनजे फेस ते ॾियूं वठूं था कॉल अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम राजा साईं कहिड़ा हाल अथव ख़ैर कहिड़ा कुझु चयो प्यार खाओ बि ॻायो बि ॿई कमु कयो अबा केरु आहे कादर बख़्श सोलंकी शाहपुर चाकर खां साईं हा सोलंकी साहिबु ख़ुशि आहे चाक चङो भलो साईं गांव अलहमदुलिल्लाह प्यार न साईं कहिड़ा हाल अथव ख़ैर लाई खाईंदो लाई लाई हाणे ईंदासीं तव्हांखे जी खाराईंदासीं भई असां पोड़ा आहियूं धंधा आहिनि कोन असांजा ख़ैर आहे लाई हू खाइजां न नरम वारी छा कंदो आहे खाई बि सही कुटे खाइबी कुटे खाइबी आहे कुटे कुर्बान साईं छा कंदा आहियो पर मां बनी पंहिंजी आहे मुलाज़िम हाणे बनी पंहिंजी आवाज़ संभालींदो वाह 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 शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो रोज़ साईं ज़बरदस्त रोज़ ॾिसो साईं पर काल नथी लॻे राजा साईं अॼु त लॻी वई साईं काल अॼु लॻी वई बसि साईं बसि तव्हां करे छॾियो काल नथो करे साईं बसि छा कयूं ख़ैर आहे ख़ैर अॼु लॻी वई कचहरी कोशिशूं काविशूं त अॼु मुकमल थियूं हा बि काल लॻी वई चलो को गानो वानो ॿुधायो गानो हा आवाज़ बि भलो कोन्हे को कंहिं चयो अथई मां पंहिंजो पाण खे पाण चवंदो आहियां तव्हांजो पाण खे पोड़ो बि चई थो वरी आवाज़ सुठो न आहे पोइ छो आहे तूं हिते साईं मिड़ी तव्हांजी मोहबत आहे तव्हां सां ॻाल्हाइण लाइ फोन कंदा आहियूं गाना तव्हांखे ॿुधंदा आहियूं हलो तूं ॿुधा को सुठो को गानो ॿुधा थोरो थोरो ॿुधा तुंहिंजो तूं हा जत घुमई थो हिन जूअ में जंहिंजो वही पियो घाणो हाणे उथ थी न वेगाणो मतिलबु वॻ बि राजा साईं वाह वाह कुर्ब इहो नारो वञो साईं साईं वॾियूं महिरबानियूं कुर्बान सोलंकी साहब शाहपुर चाकर थैंक यू वेरी मच कुर्बान महफ़िल में शामिल थिया सुठो लॻो आवाज़ अचणु जेको चवंदो आहे न मुंहिंजो आवाज़ु सुठो कोन्हे मूंखे माण्हू चवंदा आहिनि आवाज़ु सुठो कोन्हे उहे माण्हू खां सड़ंदा आहिनि जेके तारीफ़ न कंदा आहिनि त तव्हांजो आवाज़ु सभिनी जो सुठो आहे जेकर तव्हां फ़ोन कयो था ॻाल्हायो था त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे ॻाल्हायो था ॻाल्हाइण में ई तव्हांजो आवाज़ु ख़बर पइजी वेंदी आहे न त आवाज़ु तव्हांजो सुठो आहे जानी ॿीहर जॾहिं बि अचो त टेलीविज़न जी आवाज़ खे बि बंदि करे ऐं सिर्फ़ु सुठो सुठो सुहिणो सुहिणो गीत ॿुधाइजो हिते सो वठूं था कॉल अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु हिन जे सभई हलो केरु आवा
खादम कुंबर नवाब शाह खां केरु? खादम कुंबर नवाब शाह खां। खादिम कुंबर फ्राम नवाबशाह। कहिड़ा हाल आहिनि खादिम? ठीकु आहे? ठीकु आहे, तव्हां ॿुधायो, तव्हां ख़ुशि आहियो? सभु सेठ। छा कंदो आहे खादिम? जी मां कुक आहियां। छा सुठो पचाईंदो आहीं? जी मां पचाईंदो मुर्गी बिरयानी कोफ्ता वग़ैरह कबाब वग़ैरह। ॿियो छा पचाईंदो आहे? ॿियो बिरयानी मच्छी बिरयानी वाइट बिरयानी। चलो गुड आहे गुड आहे। असांखे कॾहिं थो खाराईं तूं पंहिंजे हथनि जी बिरयानी? ठाहे मां कराची खणी ईंदुसि। हल ठीकु आहे। किथे हूंदो आहे? नवाबशाह? जी जी नवाबशाह में। चलो गुड। असां नवाबशाह आयासीं त पोइ असांखे खाराइजांइ पंहिंजे हथनि जी ठाराए। जी 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 जी। ॿियो ख़ैर शो ॾिसंदो आहे मुंहिंजो? जी मां शो ॾिसंदो आहियां। शौक़ सां वरी काल तव्हां लॻे कोन थी। हाणे लॻी वई न अॼु? अॼु क़िस्म थी अॼु उन्हनि जूं कॉलूं लॻंदियूं जिन जी कॾहिं न लॻी आहे। कॾहिं न लॻी आहे। जी जी मां हाणे यानी तकरीबन 3-4 महीना थिया। अॼु असल में शाह साहब खे दवा पहिरियों ई खाराए छॾियमि मां, इन करे अॼु थोरो ख़्यालु बि नथो रखे। पर हाणे सुभाणे खां सोचींदासीं दवा पोइ ॾींदासीं। जी 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 सही। पोइ गानो वानो ॿुधाए। जी जी गानो तव्हांखे ॿुधाईंदासीं बिल्कुलु। जी कॾहिं? अॼु मां ॿुधायां। अॼु हा। ओ शाम जो ई पर नाम सां कयो, शाम जो ई पर नाम सां कयो, ओ कुझु तई दा कयो के ॻाल्हियूं कयो, शाम जो ई पर नाम सां कयो, शाम जो ई पर कयोसीं शाम जो पर सुबुह जो पर मंझंदि जो सभु असां तोखे कयासीं। बसि गानो बंदि कर। जी जी महिरबानी महिरबानी। अदड़ो असां सां गॾु गॾु भई हलूं था हाणे सुठे सुठे गाने जी तरफ़। प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ सनम अब्बासी जो ॻाल्हाए दिलबर जी इंजॉय कयो। खुदा जे वास्ते दिलबर दिलबर दिलबर, खुदा जे वास्ते दिलबर दिलबर दिलबर, वेझो भली ना पर वेझो भली ना पर एडी विथी न कर, खुदा जे वास्ते दिलबर दिलबर दिलबर, खुदा जे वास्ते दिलबर दिलबर दिलबर, वेझो भली ना पर वेझो भली ना पर एडी विथी न कर, खुदा जे वास्ते दिलबर दिलबर दिलबर, खुदा जे वास्ते दिलबर दिलबर
वेलकम जी, खुश आमदीद भलीकार अवां सभी सजणनि खे दिल जी गहराइनि सां प्रोग्राम लाइव राजा में ऐं अवां जो प्यार, अवां जो मोहबतूं, अवां जे मोहबतुनि जूं ख़ुशियूं हिन प्रोग्राम में हूंदियूं आहिनि शामिल। मैसेज भी तमामु घणा आहिनि प्यारनि जा वठणा आहिनि, पर अरीबा मूंसां गॾु आहे एज़ यूजुअल, रोज़ वांगुरु रेगुलर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अरीबा जी। किथे आहे कॉलर? हेलो, हाँ हेलो। अस्सलाम वालेकुम। निंड अची वई आहे? ना निंड कोन्हे। पोइ एॾी देरि कई हेलो करण में, सलाम वालेकुम करे करे आउं थकिजी पियो आहियां। को मतलब वालेकुम सलाम कयो? हा, हेॾे मूं ॾे आवाज़ छो न आयो? तॾहिं पाण कोन आयो हूंदो त इहो मोबाइल ते माउथ ते रखियल हूंदो न। चलो ॿियो ॿुधा, ख़ुशि वेठी आहे? चाक चङी भली? हाँ चाक चङी भली आहे, तूं चाक चङो भलो? आऊं चाक चङो भलो, सभु सेट A1 फर्स्ट क्लास। शो ॾिसी पई? हाँ ना बिजली कोन्हे, बिजली हेराई आहे, बिजली ईंदे ई मूं काल हणणु शुरू कई, अञा मूं शो कोन ॾिठो आहे। चलो सही है, पोइ तूं शो पोइ चए छा थी ॿुधाई? अॼु कहिड़ो गानो थी ॿुधाई? हा त अॼु आउं मेले ते वई आहियां न, तॾहिं तोखे मेले वारो हिकिड़ो गानो थी ॿुधायां। मेले ते छो वई आहीं? घुमण? हाँ शाह अब्दुल्ला शाह साहिब जो मेलो लॻो आहे न हिते। तव्हांजे पाड़े में आहे? हाँ चलो ॿुधाए, छा थी ॿुधाए गानो अहिड़ो मेले वारो? मेला दिलों का आता है एक बार, आके चला जाता है, आती है बहारें जाती है बहारें, जाना है तो फिर क्यों आती है बहारें। वाह। मेला दिलों का आता है एक बार, आके चला जाता है। वाह वाह सुठो गानो आहे। मुंहिंजी भेण सां ॻाल्हां। हा ॻाल्हि। हेलो। हा हेलो हेबा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कहिड़ा हाल अथई हेबा? ख़ुशि आहीं? चाक चङी भली? आउं ख़ुशि चाक चङी भली। तव्हां ॿुधायो, तव्हां ख़ुशि चाक चङा भला? आऊं ख़ुशि चाक चङो भलो, अल्हम्दुलिल्लाह तुंहिंजी दुआउनि सां बिल्कुलु तुंहिंजे साम्हूं। छा हाल आहे? कीअं पई ज़िंदगी गुज़रे? ज़िंदगी सुठी पई गुज़रे। मेला 3 ॾींहं लॻो न। पहिरीं ॾींहुं असांजी कज़िनूं आयूं, पोइ असीं हुन सां गॾु ॿिए ॾींहुं मेले ते विया हुआसीं। पोइ असां शॉपिंग कईसीं, वरी असीं अॼु बि विया हुआसीं। कहिड़ी शॉपिंग कई? छला वरितासीं, चूड़ा वरितासीं, मुंडियूं वरितीसीं। छला ऐं चूड़ा छा हूंदा आहिनि? चूड़ियूं? कड़ा चूड़ियूं 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 कड़ा इहे सभु। चलो ठीकु आहे भला, ठीकु आहे। थैंक यू हेबा। थैंक यू। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। छा कजे? नसरुल्लाह समोसा आबाए, सही महिरबानी, अव्हांखे भली कार था चऊं। अस्सलाम वालेकुम। मीर खान बलोच लिखियो आहे त राजा भा आप कैसे हो? ठीक ठाक हो? बिल्कुलु ठीकु आहियां, महिरबानी जानी, तव्हांखे भली कार था कयूं। साकिब अली बलोच आहे, कॾहिं ज़िंदगीअ सां शिकायत करे रुनासीं, कॾहिं मौत सां शिकायत करे रुनासीं, अजीब सिलसिलो आहे इश्क जो, उस्ताद बुखारी ख़ता करे बि रुनासीं, वफ़ा करे बि रुनासीं। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आवाज़ चिए? अहमद विश्कोरी ताली का। हा हा सुञातो। कहिड़ा हाल आहिनि अहमद? ख़ुशि आहे? चाक चङो भलो? अल्लाह जी महिरबानी। तव्हां ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? बिल्कुलु सही सही, ठीकु ठाक। सी वी वधी वियो आहे छा? अगरि सी आहे, हवा लॻे पई जाम। थधी थधी हवा लॻे पई न? हा थधी हवा लॻे पई। केतिरी थधी हवा? तमामु थधी जाम आहे, हवा लॻे पई, थधी आहे हवा। क्रिकेट वग़ैरह खेॾी अॼु न? न क्रिकेट कोन, दोस्तनि सां गॾु वियासीं, मिठी शहर में वियासीं, गद्दी बिद ते वियासीं। हा उते घुमण वियासीं, नदीसर घुमण वियासीं, टाली वियासीं, दोस्तनि सां गॾु वियासीं। सॼो ॾींहुं माना वांदो न करो, घुमे पिए रुले पिए? हा घुमूं पिया, सुरूं पिया। बनी ॿारे जो कमु हुजे त बनी ते वञूं था। हा न त घुमण फिरण में पूरो आहे। हा घुमण फिरण बनी ते वञूं था, बनी जो कमकार हुजे, हारियुनि जे मथां उहो हारियुनि खां कमु वठण को छा पाणी जो वारो बदी वई आई, हुनजे करे पाणी जो वारो कोखा ई करियूं पिया। चलो गुड आहे, गुड आहे, सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे, सही आहे,
ठीकु आहे ॿियो को हाल वाल को गानो वानो ॿुधाईंदो या खाइण लॻो पियो राजा भाई तव्हां ख़ुशि आहियो तबियत आउं ख़ुशि आहियां चार लाई खाईंदे लाई न लाई कोन थो खायां हाणे आयो इरफान मुंहिंजे मथां ॾाढी ॾीमांसि हा लाई लाई तव्हां खायो? हिकिड़ो ही बि न ॾियांसि कुंड बि न ॾियांसि जी। छा थो चई मुंहिंजो लाई भले तव्हां खायो हा असां तव्हांखे तितर खाराईंदासीं हाणे जॾहिं तव्हां अचो तितर खाईंदासीं तितर तुंहिंजे ॻोठु हा असांजे ॻोठ अचो तव्हांखे तितर खाराईंदासीं सही आहे बसि तूं इहो राब्तो रख ख़ालिद शाह सां हा ख़ालिद शाह सां राब्तो आहे असांजो बसि सही आहे हाणे को गानो ॿुधा गानो कोन आहे शाइरी यादि आहे ॿुधा शाइरी ॿुधा हा उजागा करे रातनि जा असीं शाइर थी वियासीं लिखी लिखी अखरनि जा असीं माहिर थी वियासीं वाह वाह बसि एतिरी यादि आहे चलो ठीकु आहे ओके अहमद गिशकोरी भाई उमरकोट जे पासे में शहर अटाली उतां कॉल कंदो आहे तितरनि जी ऑफर कंदो आहे साग चांवरनि जी मानी वाह वाह माना थर जो मज़ो इन में आहे त इन टाइप जूं शयूं खाए त असां जॾहिं बि उमरकोट टाली आयासीं तुंहिंजी मानी ज़रूरु खाईंदासीं हलो अस्सलाम वालेकुम हलो अदा अदा हा हा असांजी तव्हां कार नथा करो 2 साल थिया आहिनि मूंखे चवंदे चवंदे असां तव्हांखे भली कार था कयूं तव्हां केरु आहियो किथां आहियो नालो ॿुधायो पंहिंजो असां सकर खां सिधी की आहियूं छा मां थी ॻाल्हायां उन जी मामन ताहिर जी अमां थी ॻाल्हायां अमी थी ॻाल्हायां मूंखे ॾाढो शौक़ु हूंदो आहे बिल्कुलु पेटीअनि में हर इन में हणंदी आहियां पर जॾहिं का शख़्स हो अधो तॾहिं बि ॻाल्हाई इहो कंदी हुयमि ॿाहिरि मुंहिंजो मुड़ुसु गॾु सभु वेठा आहिनि खिलनि था चवंदा मस खाई अथनि मस खई अथनि काल छा कजे बसि हाणे अॼु खां पोइ इहे बुख मरंदा मानी न पचाईंदी घर में बुख हींअर मूंखे न आई आहे 6 महीना थिया आहिनि शादीअ खे हा पोइ वरी वधा पका मूंखे महल सां थी था मिलनि हथ सभु कुझु खाराए पियारे हाणे बाजरीअ जो भतु चाढ़ियो वाह 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 ईद जा खाधा पीता तयारु कयासीं ॿियो ॿुधाए अमड़ छा हाल वाल आहे शो मुंहिंजो ॾिसंदी आहीं रोज़ मूंखे त हर शइ खे ॾिसंदी आहियां आहियां शुगर जी मरीज़ पोइ वरी ख़ुशि थियण जे कारण कराचीअ बि ईंदी आहियां दवाऊं कंदी आहियां लाई खाईंदी लाई हा लाई त खाईंदी आहियां रोज़ खिली खिली हूंदी थींदी आहियां त हाणे लाई मिले त खावां वठी ईंदो आहे मुंहिंजो मुड़ुसु प्रोफेसर आहे पब्लिक स्कूल सखर अच्छा वेरी गुड ज़बरदस्त मां त पब्लिक स्कूल आयो आहियां 2 दफ़ा असां सिंध टीवी जो फेस्टिवल कयो आहे उते 2 दफ़ा रिटायर आहे हाणे रिटायर आहे तव्हां कयो आहे त इन में बि मां आई आहियां पब्लिक स्कूल में असां रहंदा उते आहियूं हा न काफ़ी अर्सो थी वियो आहे 8-10 साल थी विया आहिनि हिनखे हा 8-10 साल सही बिल्कुलु सही थो चवे ॿियो छा हाल वाल आहे सभु ख़ैर केरु थो चवे आऊं तोसां पाण पियो ॻाल्हायां ॿियो को पासे वारो पियो ॻाल्हाए मां पियो ॻाल्हायां हा न तव्हां था ॻाल्हायो न बसि वाह शाबस अथई अदी अला शाबस अथई हेॾी देरि हेॾी सॼी राति गानो ॿुधे इशादिया ख़ुश्क जो सुबुह जो पुछबे इशादिया ख़ुश्क ज़ात जी केरु हुई हा परेशान थी वई हाणे अदी मां पियो ॻाल्हायां जंहिंसां ॻाल्हाइण पई चई न आउं याकूब बाभण आहियां हा अदी आऊं आहियां राजा पियो ॻाल्हायां राजा था ॻाल्हायो न मुंहिंजे पुट जो बि वॾे जो राजू आहे राजू आऊं बि राजू आहियां पर पोइ राजा अची शोबिज़ में थी वियुमि पहिरियां राजू हुउसि मां राजा प्यार सां राजू कोटबो आहे घर में राजू आहियां हिते ॿाहिरि राजा आहियां सिंधी यूनिवर्सिटीअ में पोइ दोस्त वोस्त सभु राजा करे कोटनि चलो को कलाम वलाम ॿुधाए नालो वॾे पुट जो मोहम्मद इलियास आहे सऊदीअ में रहंदो आहे पोइ त लय लॻी पई आदीअ जी मुंहिंजी नूंहं बि इंजीनियर आहे पुट बि इंजीनियर आहे माशाल्लाह को गानो वानो त ॿुधाए भला का शाइरी को सहरो कुझु त ॿुधा सहरा खोड़ थिया आहिनि पंहिंजे पुट जे शादीअ में इन्हनि में खोड़ थिया आहिनि उते बि कंदी आहियां राजा पंहिंजे हाणे ख़ैर त तव्हांखे बचा घणा आहिनि टे उहे बि ॿुधायो अथव 3 बचा हारू शायदि आयो नी नौशर फिरोज़ कंडियारो नौशर फिरोज़
सही पाड़े जाऊं, पाड़े पुट खे नंढड़े खे तंग कयो। हाँ कराचीअ में पढ़ंदो आहे सिविल इंजीनियर। हाँ बस आहे असांजी पढ़ाई असां रातो आहे मुंहिंजे बच्चनि जो। ॿियो नंबर पुट प्रोफेसर आहे इस्लाम कॉलेज में। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह, अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, तव्हांखे पंहिंजे बच्चनि सां गॾु क़ाइम ऐं दाइम रखे। अचो त असांजी दावत खाओ हाणे। छा खाराईंदी मूं दावत में, छा छा हूंदो? सही सही ॿुधा। जेको तव्हां ॿुधाईंदव मच्छी गोश्त मच्छी खाधो खाराईंदासीं, हर शइ जेका बाजरीअ जो भत खाओ, ज्वर जो भत खाओ, जेको चओ सो खाराईंदासीं। इहो त इहा दुश्मनी थी करी। अम्मा चवंदी आहे मच्छी ऐं गोश्त गॾु न खाईंदा कयो। न मच्छी गोश्त वाकई न खाईंदा आहियूं। हा ॿई गॾु विड़ी पवंदा आहिनि अंदरि पेट में। सही सही बिल्कुलु सही। मच्छीअ तो असां खीर न पीअंदा आहियूं। आवाज़ ॾे। हा चलो खीर बि न पीअंदा आहियूं, वॾा असां कुझु न कंदा आहियूं। मूंखे एॾो शौंक़ु, उन ॾींहुं बि तव्हांजा महिमान आया, उहे ॻाल्हाइनि, वरी मूंखे इहो थिए अची पंहिंजे मुड़ुस खे चवां मूंखे हणी ॾे। आख़िर पुट नंढड़े चवण वठो। चलो चलो दुआनि में यादि कजो अम्मा। हा महिरबानी। अमड़ हुई असां सां गॾु सखर मां। थैंक यू वेरी मच। ॾाढी ज़बरदस्त कचहरी थी हुननि सां ऐं सखर ते बि दावत मिली वई। भई दावतूं ॾाढियूं थियूं मिलनि, पर छा कजे छा कजे छा कजे। सो ऐं टियों ॾींहुं काफ़ी अरसे खां पोइ माना घणा साल थी विया, 6-7 साल थी विया मां काॾे निकितो न हुउमि। त माना काॾे मतिलबु हिते हैदराबाद न वियो हुउमि, या के माण्हू ॾियो हैदराबाद ऐं वियुमि त ॾाढो मज़ो आयो। ड्राइव कंदे बि मज़ो आयो ऐं आउटिंग ज़रूरी आहे, माण्हू खे करणु खपे। ऐं जॾहिं आउटिंग कंदा आहियो तव्हां त तव्हांजो माइंड फ्रेश हूंदो आहे, रिलैक्स हूंदो आहे ऐं तव्हां ॾाढा ज़िंदगीअ जा सुठा फ़ैसिला ऐं ज़िंदगीअ ॾाढो सुठो सोचींदा बि आहियो। सो कोशिशि कंदा कयो त पंहिंजो पाण खे फ्रेश रखण जे लाइ थोरी घणी आउटिंग कंदा कयो, इहा ज़रूरी आहे। सो लव यू ऑल। लवली कॉल्स हूंदियूं आहिनि, लवली कचहरियूं हूंदियूं आहिनि, ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। जेके इहे प्यारा मूंखे कॉल कंदा आहिनि, अदड़ियूं अमड़ियूं, असांजूं भेनरूं, असांजा भाइर जेके बि हूंदा आहिनि, इहे प्यारु कंदड़ आहिनि सभई रात जे हिन ख़ूबसूरत प्यार में। सो छा कजे, वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम यार मदद। अब्बा बिस्मिल्लाह। रहमान ख़ुशि आहे? अब्दुर्रहमान रजा भाई, अब्दुर्रहमान चावड़ो तो बलोचिस्तान कंदा है को भा मिठा। जी जी रहमान साईं, तोखे सुञातोसीं। ख़ुशि आं? तूं ख़ुशि आं? अॼु त माशाअल्लाह अॼु त कारी पैंट शर्ट पाई आहियां, अॼु प्यारो लॻे थो। हा बिल्कुलु बिल्कुलु प्यारो। अल्लाह ख़ुशि कंदी मौला पाक। केतिरो प्यारो थो लॻा? प्यारो सफ़ा ईअं हिच लॻे थो। चकास, सफ़ा चकास। सफ़ा रात को सलात वलात पढ़ियो आहे, को दुरूद शरीफ़ पढ़ियो आहे राति। ओॾो ॾींहुं ख़ुदा जो हुयो न। तुंहिंजो छा वञे हिन में? मां ॼाणा, मुंहिंजो अलाह ॼाणे, तुंहिंजो छा वञे हिन में? ऐं इन ॻाल्हि कड़ में तोखे छो कार लॻे थी यार? ॿुधाए मूंखे ॿुधा न, तुंहिंजो छा वञे? राति पढ़े, मूंखे इहा ॾाढी अजीब लॻंदी आहे। अबा राति निमाज़ पढ़े ई राति थी के अबा मां ॼाणा, मुंहिंजो अलाह ॼाणे, ऐं उनजी इबादत अलाह जे माण्हू जे विच जी हूंदी आहे न। असांजो ॿुधाइण फर्ज़ आहे, पोइ वधीक तव्हांजी मर्ज़ी। असां छा हेॾे था रहूं, हिन में वेस्ट अफ्रीका में था रहूं, असांखे ख़बर न आहे, असां मुस्लमान न आहियूं। तोखे ख़बर आहे वॾी? न लाइट आहे कोन, भरे ई कोन थी। गानो ॿुधाई त रजा भाई। ॿुधा था, ॿुधा। ओ दुनिया हसीनों का मेला, हाँ मेले में ये दिल अकेला। हो दुनिया हसीनों का मेला, मेले में ये दिल अकेला। एक दोस्त ढूंढता हूँ मैं दोस्ती के लिए, एक दोस्त ढूंढता हूँ मैं जो दोस्ती के लिए। ये भाई ये ओके भलो लॻो। के हुयो गानो? भलो सफ़ा VIP। हा हाणे भत टकरण भित में। मां ईंदो आहियां रजा भाई, ईंदो आहियां। न अचिजांइ, हिनखे न घुराइजांइ केवल। इन ख़ालियत न ईंदमि तुंहिंजे लाइ सुखड़ी भाऊ ख़ाली। उन ॾींहुं मां कराची छॾे हले वेंदुमि ॻोठु वापसि। हाणे ईअं न कर, हाणे अरीबा आई, अरीबा हा त उहे आया, उहे मुंहिंजा। तूं छो कयो ॿुधाए सही, छा खामी आहे? उहो बेस्ट कॉलर आहिनि मुंहिंजा, तूं छो बेस्ट कॉलर थोरी आहीं? बस झले झले मां काल न कंदो, अॼु को मुंहिंजी काल त न ईंदी। इहो त घणा दफ़ा वाइदो कयो अथई, 2-3 दफ़ा वाइदो त कयो अथई।
इहो त हाणे प्यार में हाणे तूं चओ अब मारे का मां त नथो चई सघां तूं सम्झी वञ पाण जेको वणी ताजी कजांइ बसि तोसां प्यार कंदा आहियूं मस्ती कंदा आहियूं मां ईंदो मां वरी छो ईंदे अला ऐं चवां न अच तूं वरी ईंदे ईंदो मां अला जेको तव्हां ईंदो हल सही आहे ठीकु आहे ओके थैंक यू बाय हलो जी हिकिड़े सुठे गाने जी तरफ़ सां हलो प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ आई होप तव्हां ज़रूरु इंजॉय कंदो इंजॉय कयो ट्रैक मस्त मलंग चाकी तई साडा दिल तंग चाकी ताई मस्त मलंग चाकी तई साडा दिल तंग चाकी तई दे जा दीदार सोने यार मेरी तौबा तौबा ओ मेरी तौबा तौबा दे जा दीदार सोने यार मेरी तौबा तौबा ओ मेरी तौबा तौबा मस्त मलंग चाकी तई साडा दिल तंग चाकी ताई मस्त मलंग चाकी तई साडा दिल तंग चाकी तई दे जा दीदार सोने यार मेरी तौबा तौबा ओ मेरी तौबा तौबा दे जा दीदार सोने यार मेरी तौबा तौबा ओ मेरी तौबा तौबा मस्त मलंग चाकी ताई कोठे दे खलोती कड वालां दी सोहनी छां वालां दी सोहनी छां कड वालां दी सोहनी छां कोठे ते खलोती कड वालां दी सोहनी छां वालां दी सोहनी छां वेख मलंग ने ला छोड़िए जिंदड़ी तेरे ना मस्त मलंग चाकी तई साडा दिल तंग चाकी ताई मस्त मलंग चाकी तई साडा दिल तंग चाकी तई दे जा दीदार सोने यार मेरी तौबा तौबा ओ मेरी तौबा तौबा दे जा दीदार सोने यार मेरी तौबा तौबा ओ मेरी तौबा तौबा मस्त मलंग चाकी ताई कोठे ते खलोती तेरी चिक घिना तस्वीर चिक घिना तस्वीर चिक घिना तस्वीर कोठे ते खलोती तेरी चिक घिना तस्वीर चिक घिना तस्वीर नाल में तेरे सदाएं खड़ियां छड़ सियालां दी हीर मस्त मलंग चाकी तई साडा दिल तंग चाकी ताई मस्त मलंग चाकी तई साडा दिल तंग चाकी तई दे जा दीदार सोने यार मेरी तौबा तौबा ओ मेरी तौबा तौबा दे जा दीदार सोने यार मेरी तौबा तौबा ओ मेरी तौबा तौबा मस्त मलंग चाकी तई साडा दिल तंग चाकी ताई मस्त मलंग चाकी तई साडा दिल तंग चाकी तई दे जा दीदार सोने यार मेरी तौबा तौबा ओ मेरी तौबा तौबा दे जा दीदार सोने यार मेरी तौबा तौबा ओ मेरी तौबा तौबा मस्त मलंग चाकी ताई वेलकम जी खुशामदीद भलीकार अवां सभिनी सजणनि खे दिलि जी गहराइयुनि सां राज हिन ख़ूबसूरत महफ़िल में सलाम ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो मोहबतूं विरायो प्यार विरायो ऐं मोहबतूं ऐं प्यार विराइण सां छा थींदो आहे त तव्हांखे अलाह साईं जी तरफ़ां हिकिड़ो अलॻि ख़ुशियूं मिलंदियूं आहिनि अलॻि मोहबतूं मिलंदियूं आहिनि कोशिशि कंदा कयो इंसान दोस्त थियण जी कोशिशि कंदा कयो जॾहिं तव्हां इंसान दोस्त थी वेंदा त ऑटोमेटिकली ज़िंदगी में सुकून अची वेंदो सो 02135122964 टेलीफोन नंबर इन नंबर खे कंहिं डायल कयो आहे जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कहिड़ा साईं सर मजीद जोखियो अब्दुल मजीद जोखियो मकवी ए ॾाढा ख़ुशि आहीं
दुआ दुआ अल्हम्दुलिल्लाह ॾाढो कोन बाबा या त बाबा किथे नाना भया बाबा भया नाना भाई बाबा भाई सभु भाई हिननि जो हरी ॿारनि जो माशाल्लाह। जी जी हरी बाबू जी धीअ है बाबू जी डॉट है। हाँ चलो ॿियो ख़ुशि आहे चाक चङो भलो आहे। दुआ दुआ अल्हम्दुलिल्लाह तव्हां ख़ुशि आहियो ख़ैर? मां ठीकु ठाक कीअं पई ज़िंदगी गुज़रे? सभु ख़ैर दुआ अल्हम्दुलिल्लाह। अब्दुल्ला शाह असां बि मेलो लॻो पियो असांजे मकड़ी में। मेलो घुमी आए पोइ? हा घुमी आयासीं मशहूरु मेलो कराची पूरी तक़रीबन नतरे बात अचे थी। छा हूंदो आहे हुन में? असां बि दरगाह मशहूरु दरगाह। छा हूंदो आहे हुन मेले में? सर हुनमें सर्कस इहा पंहिंजो इहो झूला वग़ैरह झूला माण्हू घुमंदा फिरंदा रांदीगा पुलिस। हा मुंहिंजी ॿ नंढियूं छॾायूं दरगाह ते ड्यूटी वञी। असांखे त कोन था घुमायो मेलो, असांखे त कोन था घुमायो बाबा मेलो। पर अचो तव्हांखे घुमायो तव्हांखे दावत ॾिनी थी ॿ दफ़ा। हा इहा बि ॻाल्हि सही आहे, बसि ईंदासीं ज़रूरु ईंदासीं तारे ठटे मकली आहे। मकड़ी अचो घुमण जहिड़ी शइ आहे। हा न ज़रूरु अचिबो ज़रूरु अचिबो। कुर्ब लख थोरा हूंदा कॾहिं ज़िंदगी में कोन आया आहियो? न काफ़ी दफ़ा आयो आहियां काफ़ी दफ़ा आयो आहियां शूट ते आयो आहियां। मकड़ी पुराणो शहर आहे। 2-3 गाना ठाहिया अथमि हुते मां मकली में। अच्छा थटे जे गादी थटे जो हेडक्वार्टर आहे। हा ख़बर आहे ओ नाना ख़बर आहे मूंखे। हा जी 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 वो कलाम शलाम ॿुधाए। सर आउं तव्हांखे इंसान जी हक़ीक़त ॿुधायां थो। ॿुधाए इंसान जी हक़ीक़त। सर इंसान अशरफुल मखलूकात आहे। इंसान ॻाल्हियूं में जाहिल बि आहे। इंसान ते फितरत फ़ख्र करे थी। इंसान रोशनी जो सफ़ीर बि आहे। वाह वाह। इंसान अंधेरी जो मुसाफ़िर बि आहे। इंसान सां एतिरी मोहबत आहे जो इंसान ते मरे थो। चलो गुड। इंसान सां एतिरी नफ़रत बि करे थो जो इंसान खे मारे थो। इंसान रहमान मदर आहे। इंसान शैतान जो पैरोकार आहे। वाह वाह। इंसान फितरत जे हर वार खां वाक़िफ़ आहे। वाह वाह। इंसान पंहिंजे पाण खां बेख़बर आहे। इंसान जे लाइ ख़ुदा शैतान खे दूर कयो। इंसान शैतान जे ख़ातिर पंहिंजे मौला खे दूर कयो। इंसान खे इल्मु मिलियो ज़िंदगी मिली इंसान खे जहालत मिली मौत मिलियो। ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। थैंक यू वेरी मच साईं। महिरबानी सर। महिरबानी जोखे साहब थैंक यू लख थोरा। अरीबा जो नानो असां सां गॾु अलाए दानो अथसि अलाए ॾाढो अथसि अलाए बाबो अथसि। बहरहाल तमामु प्यारो असांजो हिन महफ़िल में शामिलु थींदो आहे। सो थैंक यू वेरी मच। तव्हां ईंदा आहियो सुठो लॻंदो आहे तव्हांजो अचणु। सो रात जे ख़ूबसूरत प्यारे में कोशिशि कयूं था त घणे खां घणियूं लाइव कॉल्स प्रोग्राम में शामिलु रखूं मैसेज शामिलु रखूं। अवांजा मैसेज तमामु घणा आहिनि दोस्तनि जा उन्हनि खे बि शामिलु रखिणो पवंदो। हा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी जी बिस्मिल्लाह। ख़ुशि आहियो? चाक चङियूं भलियूं? अल्लाह जो शुक्र आहे। राजा वासी ॻाल्हायो थोरो आवाज़ सही न पियो अचे न। अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम अस्सलाम मौला अली मदद। अदी कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहे? चाक चङी भली? अल्लाह जो शुक्र आहे। तव्हांजी टीम पूरी के या अली मदद मौला अली मदद। अच्छा मुंहिंजी अॼु नंढड़ी न सफ़ा टीवीअ जे भरिसां वेही ऐं तव्हां सां ॼण कचहरी पई करे ऐं माना कन ॾेई ॿुधे पई त छा थो चए। अच्छा हाल वाल ॿुधे पई? हा ॿुधे पई वेठी। माशाल्लाह अॼु ॾाढी सर्दी अची वई आहे हैदराबाद में। तेज़ हवाऊं तमामु सर्दी घणी अची वई आहे। मां 3 ॾींहं आयो हैदराबाद पर अॼु त अञा वधीक कराची में बि सर्दी आहे। 3 ॾींहं मूंखे फील थियो त थधि अञा आहे। हा तमामु थधि वधी वई आहे। अच्छा ॿियो जेको अदी फातिमा आई हा माशाल्लाह असां ईअं सम्झंदा हुआसीं त 4थे-5 क्लास जी शागिर्दियाणी आहे। अच्छा आवाज़ एतिरो सन्हड़ो सफ़ा जीअं ॿारड़ी पई ॻाल्हाए। न अदी माशाल्लाह साम्हूं ॾिठीसीं माशाल्लाह प्रिंसिपल थी अदी रिटायर थी आहे स्कूल मां। हा त माशाल्लाह ॾिठीसीं वरी ऐं माशाल्लाह मुंहिंजो वरी आवाज़ एतिरो भारी आहे एतिरो आवाज़ मुंहिंजो भारी आहे जो मुंहिंजो साईं ॼण वरी मज़े जी थी ॻाल्हि ॿुधायां त मुंहिंजो साईं हाईवे में हो। पोइ मूंखे ॾसे वेंदो त जेको माना हिन माण्हू जी फोन ईंदई तूं हुनखे कमु ॿुधाए छॾिजां। मां कंदी हुयसि हलो त चवंदो ओ साईं जी साईं हे कमु ॿुधो। मां चवंदा मां न साईं आहियां न मां अदाई आहियां। ॿुधो त मुंहिंजो ज़बान हिरियल हूंदी छा आहे त जीअं नंढड़े ॿार खे माण्हू चवंदो आहे न बेबी बेबी त माशाल्लाह मां सॼी फैमिली असां त मूंखे बेबीअ को केरु सुञाणींदो ई कोन्हे को त मां थी चवां अदा मां बेबी थी ॻाल्हायां त वरी चुप थी वियो। मां चवंदा मां साईं जी वाइफ थी ॻाल्हायां तव्हां मूंखे भला कमु त ॿुधायो न। त हुन आवाज़ बारीअ लेखे त हुन लेखे त को मर्द थो ॻाल्हाए। तव्हांजो आवाज़ सुठो आहे आवाज़ सुठो आहे ईअं न आहे ऐं तव्हांजो आवाज़ प्यारो आहे ऐं माशाल्लाह तव्हां
जेको मूंखे लॻे थो त तव्हांजी जेका एज हूंदी न 35 हूंदी या 38 हूंदी। हा हे जेके अधी जना आहियूं तो माशाल्लाह मूंखां थोड़ियूं वॾियूं पई लॻनि। हा 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 चलो चलो ख़ुश हुजो, आबाद हुजो, दुआ में यादि रखिजो। थैंक यू वेरी मच जी 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 जी। अच्छा हो अल्लाह साईं ख़ुशि रखंदो दर तो करके ठीकु आहे। ओके ओके जी जी ओके ओके थैंक यू जी जी। असां सां गॾु ईंदी आहे सैयद आहे बीबी नूरजहां मूं सां गॾु हूंदी आहे। सुठो लॻंदो आहे उन्हनि जी कॉल जॾहिं बि ईंदी आहे। ज़ुबैर जरवार लिखे थो ये तेरे शहर की बारिश कुछ भी नहीं, इससे भी हसीन था मेरे गाँव का मौसम। हाय 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 छा कजे। ज़ुबैर जरवार फ्राम टंडोला यार थैंक यू अदा। नसरुल्ला समो महिरबानी, मीर खान बलोच महिरबानी। अख्तर बिरोई शाइरी मोकिली आहे अॼु, चवे थो त खणी नेण मूंॾे निहारण में छा आहे, खणी नेण मूंॾे निहारण में छा आहे, अची राति हिकिड़ी गुज़ारण में छा आहे, आहीं मुंहिंजो संगती पुछनि था जे तोखां डिॼी थो तिन खे ॿुधाइण में छा आहे। इहो तो पहिरियां मोकिले छॾी आहे सुणा, मां इहा पढ़ी चुको आहियां पंहिंजे शो में ऐं मूंखे यादि रहंदी आहे तुंहिंजी कहिड़ी शाइरी आहे। साकिब अली कलोई आहे महिरबानी साकिब। अवां लिखियो आहे त ऐसे टूटा है मोहब्बत का भरम आज न पूछ, झूठे लगते हैं वफाओं के धर्म आज न पूछ, अपनी औकात से बढ़कर तेरी ख्वाहिश की थी जानी, खुद से आने लगी आँखों को शर्म आज न पूछ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुक़द्दस कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह ठीक। तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहे। केॾो एॾो सी छो मोकिलियो अथई असां ॾे? केॾे? हेॾे सी मोकिलियो आहे तो ॾाढो थधि मोकिली अथई। हा हिते बि विंदर में बि आहे, हवा बि आहे, सी बि आहे। विंदर में त ॾाढी हूंदी जी। ॿियो छा हाल अहिवाल आहे? अल्हम्दुलिल्लाह ठीक। तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हांजी दुआउनि सां बिल्कुलु तव्हांजे साम्हूं। तमामु प्यारा था लॻो, तमामु बहितर। थैंक यू वेरी मच। ये तव्हांजी नज़रुनि जो कमाल आहे। जी ये तव्हांजी नज़रुनि जो कमाल आहे। बसि लॻो था वैसे बि प्यारा आहियो था। चलो थैंक यू वेरी मच। ॿियो छा हाल अहिवाल आहे? ज़िंदगी कीअं पई गुज़रे? अल्हम्दुलिल्लाह बहितर आहे। एतिरा ॾींहं किथे गायब हुयो, किथे गुम आहियो? तव्हांजी ॻाल्हि बि कोथे लॻी। हा ॻाल्हि कोथे लॻी। छा कजे छा कजे छा कजे। हलो कॉल लॻी वई, कुझु ॿुधाए भला पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। हिकिड़ो शेर बि आहे, हिकिड़ो गानो बि आहे। ॿुधाए, ॿई ॿुधाए। पहिरीं गानो। पहिरीं गानो। हर एक मुस्कुराहट मुस्कान नहीं होती, नफरत हो या मोहब्बत आसान नहीं होती, हर एक मुस्कुराहट मुस्कान नहीं होती, नफरत हो या मोहब्बत आसान नहीं होती, आंसू खुशी के गम के होते हैं एक जैसे, आंसू खुशी के गम के होते हैं एक जैसे, इन आंसुओं की कोई पहचान नहीं होती। टेणिंग 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 टेणिंग। हाँ शायरी ॿुधाए हाणे। वो ऐसा मुस्कुराए हम होश गवा बैठे, वो ऐसा मुस्कुराए हम होश गवा बैठे, अभी हम होश में आने वाले थे वो फिर मुस्कुरा बैठे। क्या बात है क्या बात है क्या बात है, कमाल कर छोड़ी कमाल कर छोड़ी। चलो मेहरबानी मेहरबानी। मुक़द्दस अम्मी ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह बहितर आहे। तव्हांखे लाइ यादि कंदी आहे और गुस्सो बि कंदी आहे। छो गुस्सो छा थिए भई? साल कोची लॻे थो चइनि। बसि हिन में असांजो को ॾोह न आहे। हा चलो थैंक यू टाटा बाय। अच्छा राजा में मुंहिंजो पेज आहे फेसबुक ते, जनाब तव्हां हुनखे मैसेज करे सघो था हुन ते। असद चांडियो महिरबानी। गुलाम जमाली साहब थैंक यू वेरी मच। एंड किफ़ायतुल्लाह वतियो आहे, देखिए वो कहती थी मुझे पसंद है मुस्कुराहट तुम्हारी, बस फिर ले गई छीन कर। हलो जी हिकिड़े सुठे सुठे गाने तरफ़ हलो। प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ आहे, इन ट्रैक खे ज़रूरु इंजॉय कजो। शामिल मिराली जो प्यारो आवाज़ अंदाज़ इंजॉय। हाँ यार सजन कर पूरा सुकून, माही मुहल न तमर बेसा
न दे गम ते गम वडे सूर सितम है तेरी कसम न त मरवे सा आ जल्दी आ मैं कूगल ला न जियड़ा जला न त मरवे सा तेरे कान सावल रोंदा पल पल आ मिलना है मिलना ता मरवे सा। याद तेरी शलन में कुआवे सजी रात रोंदा में कुकेर पर चावे याद तेरी शलन में कुआवे सजी रात रोंदा में कुकेर पर चावे सजी रात रोंदा में कुकेर पर चावे किथू देखा किथू पावा झात्या ओथू खड़ा ओथू चढ़ा ओथू पावा गाट्या किथू आसी किथू देखा किथू पावा झात्या ओथू खड़ा ओथू चढ़ा ओथू पावा गाट्या मार छोड़े साड़ छोड़े मौला को मिलावे सजी रात रोंदा में कुकेर पर चावे सजी रात रोंदा में कुकेर पर चावे किडे वञा नहीं थींदा कमकार घर दा एवें सिज लथा वेंदे कम नहीं निभरदा किडे वञा नहीं थींदा कमकार घर दा एवें सिज लथा वेंदे कम नहीं निभरदा जीवे में कूं इवे कंहिंकूं रब न फसावे सजी रात रोंदा में कुकेर पर चावे याद तेरी शलन में कुआवे सजी रात रोंदा में कुकेर पर चावे सजी रात रोंदा में कुकेर पर चावे वेलकम जी खुशामदीद भलीकार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां महफ़िल में ऐं अवांजो प्यार अवांजी मोहबतूं अवांजी ख़ुशियुनि जो अहसासु राति जे हिन ख़ूबसूरत प्यार में मूंसां गॾु गॾु आहे ऐं कोशिशि आहे त मोहबतूं विरहायूं प्यार सां गॾु गॾु राति जे हिन प्यार में अव्हांखे ज़रूरु शामिलु रखूं 2 कलाक ईअं वेंदा आहिनि गुज़री ख़बर ई न पवंदी आहे ऐं कोशिशि इहा ई हूंदी आहे त घणे खां घणियूं लाइव कॉल्स घणा मैसेज प्रोग्राम में शामिलु रखजनि सो मैसेज तमामु घणा आहिनि प्यारनि जा उन्हनि खे शामिलु रखंदा ईंदासीं पर लाइव कॉल्स ज़रूरी आहिनि सो 02135122964 छो त जॾहिं लाइव कॉल न हूंदी आहे त पोइ उन ॾींहुं आउं शो ई न कंदो आहियां जीअं फ़ोन ख़राबु हूंदी आहे त तव्हां हूंदा आहियो तव्हां सां गॾु शो आहे उन ॾींहुं माना होस्ट बि कंहिं कम जो न आहे जेकॾहिं तव्हां न आहियो त वठूं था हिकिड़ी कॉल अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदा राजा भाई बशीर शर पियो ॻाल्हायां शिकारपुर खां कहिड़ा हाल आहिनि शर साहब ख़ुशि आहियो चाक चङा भला बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां कीअं आहियो A1 फर्स्ट क्लास अल्हम्दुलिल्लाह
प्रोग्राम तमाम बेहतरीन आहे। ॾिसां पियो ड्यूटी जे दौरान ऐं बरसात बि हले पई। हाँ अॼु ख़बर पई सखर शिकारपुर वारे पासे ॾाढी बारिश आहे। बिल्कुलु हले पई पर मौसम में हाणे वरी सियारो मोटी आयो आहे। पहिरियों सटा ॾेई जनवरी में वरी चए आख़िर में बि हिननि खे आख़िर में ॾेई वेंदो आहे। आख़िर में जेके हूंदा आहिनि ज़रूरु ॾेई वेंदो आहे। सो इन में अलाह ख़ैर करे बुखार खां। अलाह ख़ैर करे। पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो। गानो वानो ॿुधायो पंहिंजे आवाज़ में। जी बिल्कुलु सरमन सिंधी जी आवाज़ में मुंहिंजो फेवरेट सॉन्ग आहे जॾहिं कंहिं बि बादल वलारियूं वसायूं, जॾहिं चंद्र चोॾस कयूं चल विलायूं, अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं, अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं, जॾहिं कंहिं बि बादल वलारियूं वसायूं, जॾहिं तो सां नेणनि जो नातो छिनो तॾहिं दूर आकाश के डोरनो, जॾहिं जीउ जोरण जॾहिं जीउ जोरण के आयूं जुदायूं, अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं, अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं। सो महिरबानी तव्हांजी, तव्हां मूंखे टाइम ॾिनो, मां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। कुर्बशर साहब महिरबानी महिरबानी। शिकारपुर वारनि दोस्तनि खे खोड़ सारा सलाम। शिकारपुर मां आदो हुयो ऐं हमेशह ॻाल्हाईंदो आहे, सुठो सुठो गानो ॿुधाईंदो आहे ऐं इहा हक़ीक़त आहे। अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं, अखियूं रुॻो यादि न ईंदियूं आहिनि, यादि असांखे हर उहो सुठो पल ईंदो आहे जेको पल असां कंहिं सां गॾु गुज़ारींदा आहियूं। सो यादूं त पासो मतिलबु चवंदा आहिनि न पीछो छॾण वारियूं न हूंदियूं आहिनि। सो यादूं हमेशह असां गॾु गॾु हूंदियूं आहिनि। काफ़ी माण्हू यादुनि जे सहारे ज़िंदगीअ जा काफ़ी साल गुज़ारींदा आहिनि। इहे यादूं न हुजनि त माण्हू उहो मरी वञे। सो यादूं सुठियूं ऐं प्यारियूं संभाले रखंदा कयो पाण वटि ऐं कोशिशि कंदा कयो त उन्हनि यादुनि में को मतिलबु हिकिड़ो चवंदासीं न त ख़ुशी हुजे। ॾुख वारियूं यादूं उहे तव्हांजे लाइ ॾाढियूं ॾुखियूं हूंदियूं आहिनि। सो ॾुख दर्द तकलीफ़ इहो असांजी ज़िंदगीअ जो हिसो आहे। पर जेकॾहिं ॾुख दर्द ऐं इहे सभु कुझु न हुजनि हा त पोइ असांखे ख़ुशीअ जो अहसासु कीअं थिए हा। असांखे ख़ुशीअ जो अहसासु ई तॾहिं थिए थो जॾहिं असांखे ॾुख मिलिया, जॾहिं असांखे तकलीफ़ूं मिलियूं। सो हर माण्हूअ खे हर माण्हूअ सां सुठो हलणु खपे ऐं वक़्तु ऐं जेका क़िस्मत आहे या जेका तक़दीर आहे, जेको हुन में जंहिं तक़दीर में लिखियलु हूंदो आहे उहो ई थींदो आहे ज़िंदगीअ में। ऐं मां हमेशह सोचींदो आहियां त अॻियां जो न सोचियो, अॼु असांखे परेशानी आहे त असां वरी नेक्स्ट जो सोचींदा यार हाणे मथे महीने छा थींदो। सो कोशिशि करणु खपे त असांखे अॼु सां गॾु हलणु खपे, सुभाणे जो असां न सोचूं। अॼु जो असां सोचींदासीं त असांजी ज़िंदगी, असांजी सिहत ऐं असांजी जेका उमिरि आहे उहा वधी वेंदी। सो अॼु जो जेको आहे सो इहो ई आहे, सुभाणे जो सुभाणे ॾिसंदासीं। सो अॼु ख़ुशि आहियूं, अॼु ठीकु आहियूं, सदा सलामत आहियूं ऐं कंहिंसां खिली ॻाल्हायूं पिया, ख़ुशि आहियूं त इहो वॾी नेमत आहे अलाह साईं जी। सुभाणे जो सुभाणे ॾिसंदासीं। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे? मां आंटी थी ॻाल्हायां। केरु? असां ॻाल्हायूं पिया ॻोठूं। केरु बाबा, नालो छा आहे? मुंहिंजो नालो सिंगार आहे। सिंगार खे सलाम भलीकार। सिंगार माई आहे मर्द आहे? लेडीज़ आहे। अदी सिंगार खे भलीकार। अदी ख़ुशि आहियो? हा दा भलीकार। त मां तव्हां टीम खे थी चवां। हा जी जी। छा थी चवीं? शो ॾिसंदी आहीं? जी 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 जी। भेण कहिड़े ॻोठूं थी ॻाल्हाईं? हा पुट 291 डे मां थी ॻाल्हायां, तालको कोट गुलाम अहमद। कोट गुलाम अहमद मां। चलो वेरी गुड वेरी गुड। मां तव्हांखे भलीकार था कयूं। जी जी पुट महिरबानी महिरबानी महिरबानी। को गानो वानो ॿुधाईंदी आहे? हा गानो ॿुधाईंदसि। हा ॿुधा ॿुधा। मां पंहिंजो आवाज़ ॿुधां। तूं हुनखे छॾ, तूं गानो ॿुधाए ॾे। गानो राजा ॿुधंदो तॾहिं न। चलो तूं राजा खे ॿुधाए वञे। ठीकु आहे टाटा। अदी छा कजे छा कजे। टीवी जो मां हमेशह चवंदो आहियां शो ॿुधंदा कयो, ॾिसंदा कयो, टेलीविज़न जी आवाज़ खे बिल्कुलु बंदि रखंदा कयो। तव्हांखे ख़बर आहे त
कहिड़े बि मां चवंदो आहियां तव्हां शो में कॉल कयो था, चाहे कहिड़ो बि लाइव शो हुजे, हुन में टेलीविज़न जी आवाज़ खे बिल्कुलु बंदि रखे फ़ोन ॾांहुं ध्यानु ॾींदा कयो, त जीअं तव्हांजी ऐं असांजी ॻाल्हि ॿोल सही थी सघे या हुन होस्ट जी तव्हां सां ॻाल्हि ॿोल थी सही थी सघे। पर छा कजे छा कजे छा कजे, ख़ैर कुझु कोन था कयूं, मोहबतूं रहियो पिया। प्रोग्राम जो वक़्तु हाणे तेज़ीअ सां पंहिंजी पुॼाइण जी तरफ़ आहे ऐं कोशिशि आहे त अॼोके हिन ख़ूबसूरत पल खे, ख़ूबसूरत हिन मौसम खे, ख़ूबसूरत हिन अंदाज़ खे पंहिंजे दिलि जे हार्ड डिस्क में सेव करे रखूं, छो त हीअ जेको अंदाज़ आहे, हीअ जेका मौसम आहे, इहा कमाल आहे। ऐं कमाल जूं मौसमूं कॾहिं कॾहिं ईंदियूं आहिनि ऐं कमाल तॾहिं ई थींदो आहे जॾहिं माण्हू वटि टाइम हूंदो आहे, जॾहिं माण्हू वटि सोच हूंदी आहे, जॾहिं माण्हू वटि ज़हन हूंदो आहे। सो सोच, ज़हन ऐं टाइम इहो तव्हांखे किथां खां किथे पहुचाए सघे थो। ऐं कोशिशि कयो उन्हनि माण्हुनि सां गॾु उथो वियो, उन्हनि माण्हुनि सां गॾु दोस्ती रखो जेके मतिलबु तव्हांजे ख्वाबनि खां, तव्हांजे जेको एम हूंदो आहे उन खां वधीक सोच रखंदड़ हूंदा आहिनि। असां नंढी नंढी सोचे माण्हुनि सां दोस्ती रखंदा आहियूं, असां नंढे नंढे हुन सां अंदाज़ वारनि सां सोच रखंदा आहियूं, त पोइ असांजी सोच बि उहा ई रहिजी वेंदी आहे। वॾी सोच वारनि सां माण्हुनि सां गॾु विहणु घुरिजे ऐं वॾी सोच वारनि माण्हुनि सां ज़िंदगी गुज़ारणु घुरिजे। इहो ॾाढो सुठो अमल आहे। सो पाण प्रोग्राम जो वक़्तु पुॼाइण ते पहुची चुको आहे, वठंदासीं अव्हां खां इजाज़त। इनशाला ज़िंदगी क़िस्मत जी तबियत सां सुभाणे राति जो 9 बजे वरी अव्हां सां तेरी मुलाक़ात। तेसि ताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। वेंदे वेंदे सुठो सुठो गीत अव्हां सभिनी प्यारनि जे लाइ, जेको आहे मास्टर मंज़ूर जी आवाज़ में। अख पिरीअ जी अड़ी जो निहारे तमारे, वार वॾा कारा घाटा जो संवारे तमारे। एंजॉय दिस ट्रैक। मूंखे इजाज़त। लव यू ऑल। गुड नाइट। टेक केयर। अला भाई। अख पिरीअ जी अड़ी जो निहारे तमारे, अख पिरीअ जी अड़ी जो निहारे तमारे, वार वॾा कारा घाटा जो संवारे तमारे, ओ वार वॾा कारा घाटा जो संवारे तमारे। अख पिरीअ जी अड़ी जो निहारे तमारे, वार वॾा कारा घाटा जो संवारे तमारे, ओ वार वॾा कारा घाटा जो संवारे तमारे। चंड हुसन जी हुन खां खरात थो घुरे, रुगो वेठो हुजे साम्हूं झट थे न परे। चंड हुसन जी हुन खां खरात थो घुरे, रुगो वेठो हुजे साम्हूं झट थे न परे। हिकु सुहिणो वरी पाण खे सिंगारे तमारे, हिकु सुहिणो वरी पाण खे सिंगारे तमारे, वार वॾा कारा घाटा जो संवारे तमारे, ओ वार वॾा कारा घाटा जो संवारे तमारे। सुहिणो यार सचो प्यार मौला ॾिनो मूंखे, भागवारो आहियां खपे भला अञा छा मूंखे। सुहिणो यार सचो प्यार मौला ॾिनो मूंखे, भागवारो आहियां खपे भला अञा छा मूंखे। सॾु करे पंहिंजे भर में विहारे तमारे, सॾु करे पंहिंजी भर में विहारे तमारे,
वार वडा कारा घाटा जो संवारे तमारे, ओ वार वडा कारा घाटा जो संवारे तमारे। लाइव विथ राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।